नाज़रीन, दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी थी वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे रिपोर्टर असद जतोई। जी असद, वधीक तफ़सीलात खां आगाह कजो। जी, दादू जी अदालत में उमेरुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि वालिद मुख्तियार चांडियो, दादे करमुल्ला चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। फरियादी धुर परवेज़ चांडियो ऐं उमेरुबाब चांडियो अदालत में पेश न थी सघिया, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल PPMPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान खान चांडियो अदालत में पेश थिया। गिरफ़्तार थियल जवाबदारनि ज़ुल्फ़कार चांडियो, मुर्तज़ा चांडियो, सिकंदर चांडियो ऐं ॿियनि खे हैदराबाद जेल मां दादू कोर्ट पेश कयो वियो। फरियादी धुर न अचण ऐं हाई कोर्ट में केस हलण सबबि क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी साहब जी अदालत केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी असद, तव्हांजी महिरबानी।